वाह सैयद बादशाह अली जे औलाद के जेको भाई घट पाड़ू ते पलीत जो तू परवर पट खफो सैयद के दिल खोले नाम दियो वाह साईं अया शाह हाँ तो हम बेटा नाम सर मेट्रो हेलो तुझा शौकीन हमेशा तुझी गाल कंदा रहंदा होशियार गुलदस्ता कराची जो किलो आई तू मल पोया मुकाबलो सख्त जबा बिया वैरो रा मल रश न करियो माण्हुनि खे मलूम ॾिसण ॾियो माण्हू पंहिंजा जॻह ई वक्त पहलवान बिल्कुल ये वाइट किरे मलावा जो को जड़ो हलता पहलवान का मुकाबला किया पहलवान जालिम अबा मल सरदा मतारा जो नाम नो हेडा सेठा पादो जोए मलर दो मुकाबला मला हण मिले हण ते सही वाह वाह गुलदस्ता वाह पुत्र वाह गुलदस्ता वाह मुबारको अली गुलाम पाला अस्सलाम वालेकुम दोस्तों या अली मदद यकीनन तव्हां दोस्त सब ठीक ठाक हूंदो उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक हूंदो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाकड़ा टीवी ऐं आउं अमीर हसन सोलंगी तव्हां जो पंहिंजो भाउ ऐं तव्हां लाइ मूं बहितरीनु चैनल हिकिड़ो ॿियो ठाहियो आहे सिंध सलाम टीवी ऐं सिंध सलाम टीवी ते बि तव्हांखे आउं वीडियो ॾेखारींदुसि ऐं उहो वीडियो तव्हांखे उनजो डिस्क्रिप्शन में लिंक मिली वेंदो ऐं हिन डिस्क्रिप्शन में मिली वेंदो हीअ जेकी वीडियो तव्हां सां ॻाल्हायां पियो इन जे डिस्क्रिप्शन में उनजो लिंक मिली वेंदो तमामु बहितरीनु मलाखड़ो मूं उते जो लॻायो आहे ऐं थोरी देरि पहिरीं मूं वीडियो लॻाई हुई लाइव पर उनजो आवाज़ु सम्झ में न पियो आयो इन करे हाणे ॿी वीडियो पियो बनायां ऐं तव्हां दोस्तनि ॾे मोकिलियां थी उन वीडियो खे ॾिसी सघो ऐं तमामु भलो मलाखड़ो आहे हे गुजे शहर जो आहे ठठो ज़िलो गुजे शहर में आहे शाह हक़ीक़े जो मज़ार आहे ऐं उन ते मलाखड़ो आहे ही तमामु भलो मलाखड़ो आहे तमामु बहितरीनु पहलवान आहिनि ऐं सिंध सलाम टीवी खे लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं सिंध सलाम टीवी जो हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक मिली वेंदो ऐं हींअर ई वञो हुन ते लिंक ते शेयर कयोसि लाइक कयोसि ऐं वीडियो ॾिसोसि तमामु भली वीडियो आहे ऐं सिंध सलाम टीवी मूं नओं चैनल ठाहियो आहे हिकिड़ो ऐं उन ते तव्हांजा सलाम बि दोस्तनि सां शेयर कंदुसि ऐं तव्हांजा जेके पैगाम हूंदा सो उहे बि तव्हांखे हिन ते शेयर कंदुसि सिंध सलाम टीवी ते ऐं महिरबानियूं तमामु दोस्तनि जूं जेके मूंखे घुराईंदा आहिनि मूंखे इज़त ॾींदा आहिनि ऐं थोराइतो आहियां उन दोस्तनि जो ऐं हाणे अलाह जी सिंध सलाम टीवी ॾे हिन डिस्क्रिप्शन में लिंक तव्हांखे मिली वेंदो ऐं अॻिलो मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदुसि गड्डाफ शहर जो कराची गड्डाफ शहर जो तमामु भलो मलाखड़ो थींदड़ आहे उते उहो मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं थोराइतो आहियां तमामु दोस्तनि जो ऐं हुन वीडियो ते ज़रूरु तव्हां वञो ॾिसो लाइक कयो शेयर कयो ऐं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त कमेंट बॉक्स में पंहिंजा दिलि जा इज़हार ॿुधायो असांखे त असांखे ख़बर पए त हा वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे तव्हांखे मज़ो अचे पियो त ईअं इन लाइ करे तव्हांखे ॿियूं बि वीडियो ज़बरदस्तु ॾेखारींदुसि ऐं हाणे हलूं था सिंध सलाम टीवी ॾे डिस्क्रिप्शन में लिंक आहे उनखे क्लिक कयो तव्हां वीडियो ॾिसो ऐं वीडियो खे इंजॉय कयो वीडियो खे शेयर कयो ऐं तव्हां दोस्तनि जा सलाम सिंध सलाम टीवी ते ॾींदुसि ऐं हाणे हलूं था मलाखड़े तरफ़ पर मलाखड़ो तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदो ऐं वीडियो खे शेयर बि कयां थो उहो पिक्चर जे सूरत में तव्हांखे ॾिसण में ईंदो पिक्चर खे क्लिक कंदो उहा वीडियो हलणु शुरू थींदी उहो मलाखड़ा टीवी ते शेयर थो कयां ऐं हाणे हलूं था शेयर जे तरफ़ मलाखड़े खे शेयर कंदुसि ऐं ज़रूरु तव्हां ॾिसंदो तव्हांखे मज़ो ईंदो ऐं कमेंट बॉक्स में तव्हां ॿुधायो त तव्हांखे मलाखड़ो कीअं लॻो ऐं हाणे हलूं था मलाखड़े जी तरफ़ चांडे जो जाठो साईं बचे पियो वरी साईं अची गयो उछार चांडिया उछार साईं सख्त मुकाबलो आहे सभिनि जूं नज़रूं तव्हां में ताड़ी 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 वरी हुन मल ॾिसी पोइ वञो कसम तो इन दरगाह जो जंहिं दरगाह ते ड्यूटी भरण आया आहियो आख़िरी मल वरी जी चेरनि जा मेला वेही रहो सभु वेही रहो सभु वेही रहो तूं हेॾे तोखे सभई इनाम था हेॾे सेठ खे चवां थो हेॾे तूं सभई इनाम ॾे तूं विड़ियो ई भलो हला प्री तूं त करे पराऊं पंध हला सोना हेॾा इनाम सभिनी खां वठी हा
बोला साईं जल्दी फिर आ ताड़ी 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 सही है Gracias.